संजय रोहान रिपोर्ट कर रहे हैदर बख्चांग गुलाम यासीन घोटो जी JUI हैदराबाद सिटी जो डिजिटल मीडिया कोऑर्डिनेटर मुकर्रर तफसील मुताबिक मौलाना गुलाम यासीन घोटो JUI हैदराबाद सिटी जो डिजिटल मीडिया कोऑर्डिनेटर मुकर्रर थी वियो आहे। उन दौरान उन जो चवणु हो त दुनिया जे जदीद तरक्की ऐं अबलाग जे तनासुर में सोशल मीडिया या डिजिटल मीडिया खे हिक नई हक़ीक़त तस्लीम कयो वियो आहे। डिजिटल या सोशल मीडिया केतिरनि ई पहलुअनि जे बुनियादनि ते रस्मी प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया खे पोइते करे छॾियो आहे। उन जो चवणु हुयो त जमीयत जे सोशल मीडिया जे वर्कर्स के मुनज़िम फाल बणायो वेंदो ताते जमीयत उलमा इस्लाम ऐं कायदे जमीयत मौलाना फजल रहमान साहब जो पैगाम हर फर्द ताईं पहुचाए सघिजे। सोशल मीडिया खे असांजो नौजवान बातिल ऐं इस्लाम दुश्मन कुवतुनि जी साज़िश ऐं मकारियुनि ख़िलाफ़ हथियार तौरु इस्तेमालु कंदा उन जो मुसविद इस्तेमालु करे मुल्क ऐं मुआशरे जी बहितरीन तरक्की में अहम किरदार अदा कंदा। घोटकी खां रिपोर्ट कर रहा है डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद बलूक भुट्टो। घोटकी शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जे ॿुधणी घोटकी जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में ॿुधणी थी गुज़री। नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में जवाबदार ॼाणायल PPMA ख़ालिद अहमद खान लुंड संदसि पुट शहबाज लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड अदालत में पेश थिया। जॾहिं त केस जे फरियादनि शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जी अमर अमा पठानी गडानी बि अदालत में पेश थी। अदालत में ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि जे दलीलनि ॿुधण बाद पीपल्स पार्टी जे MNA ख़ालिद खान लुंड ऐं उन जे पुटनि शहबाज लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड जे उबूरी ज़मानत में 26 अगस्त ताईं वाद होॾां केस जी जांच पुलिस ऑफिसर सिराज लाशारी जो चवणु आहे त केस जी जांच रिपोर्ट मूं अदालत में पेश कई आहे। हाणे अदालत सॻोड़ीअ ते आहे त हू पंहिंजो फ़ैसिलो कॾहिं थी ॿुधाए। ख़ालिद खान लुंड जे वकील जो चवणु आहे त ख़ालिद खान लुंड ऐं उन जे पुट शहबाज लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड जी पकी ज़मानत मंज़ूर थियण या रद्द थियण बाबति अदालत सूमर जे ॾींहुं पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदी। शहीद नसरुल्लाह गडानी क़त्ल केस में ॼाणायल जवाबदारनि जी पकी ज़मानत मंज़ूर थियण या रद्द थियण बाबति वरी ॿुधणी 26 अगस्त ते थींदी। मीरापुर खास का रिपोर्ट कर रहे सोमवार समय जो मीरापुर खास जे सरकारी फ्रूट बारम मां मेवन जे वणनि जा कलम आबाद करण खे मिलण बदिरां नर्सरियुनि ते विकिरो थियण लॻा। इंतिज़ामिया लातालुक बणियल रिकॉर्डिंग करण ते सहाफ़ी खे धमकियूं। मीरापुर खास में आबाद करण जी भलाई ऐं मेवात ते साइंसी बुनियादनि ते मौजूदु तहक़ीक़ लाइ जुड़ियल सिंध हार्टिकल्चर रिसर्च सेंटर में आबाद करण बेला बणियल आहिनि। जॾहिं त सेंटर जे बाग में आबाद करण खे मुख़्तलिफ़ मेवनि जे वणनि अंबनि ऐं चीकुनि जा कलम ॾियण बदिरां ॻुछ गोह में उहे कलम मुख़्तलिफ़ नर्सरियुनि ते रखी विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। कलमनि जी अहिड़ी विकिरो जा सबूत हथ करण लाइ जॾहिं हलचल जी टीम फ्रूट फार्म पहुती त रिसर्च सेंटर जे ऑफिस साम्हूं ई कुझु नर्सरियुनि वारा चौकोइन जे वणनि ते चढ़ी उतां कलम टोड़े कटनि में भरे आसानी सां रवाना थी रहिया हुआ। उन समय ज़रियनि खां मालूम थियो आहे त हिन फ्रूट फार्म मां उहे कलम मुख़्तलिफ़ आबादरनि खे ॾियणा आहिनि पर आबाद करण खे ॾियण बदिरां उहे निजी नर्सरियुनि ते रखी विकिरो कया पिया वञनि। हलचल जी टीम पारां पीछो करण ते मालूम थियो त फ्रूट फार्म तां वढियल उहे कलम काक बंगलो रोड ते बलोच नर्सरी फार्म ते विकिरो थी रहिया हुआ। ज़रियनि खां इहो पिणु मालूम थियो आहे त ॼाणायल नर्सरी फ्रूट फार्म जे मुलाज़िम शेर मोहम्मद बलोच जी आहे जंहिंजे संदसि पुट शहबाज बलोच हलाईंदो रहे थो ऐं उन ॾस में मौक़िफ़ मालूम करण लाइ जॾहिं शेर मोहम्मद बलोच सां राब्तो कयो त हुन चयो त संदसि हितां बदिली थी वई आहे ऐं उहा संदसि नर्सरी न आहे। जॾहिं खांसि उहो सवाल कयो वियो त 1 महीनो अॻु बि अव्हां 6 खां 8 कलमनि जा कटा वठी खणी विया हुआ त हुन उन ॾस में को बि जवाब न ॾिनो। बाद में हलचल टीम खे संदसि पुट शहबाज धमकी ॾींदे चयो त अव्हां किथे आहियो, आउं उते अचां थो ऐं अव्हां जा नंबर ट्रेसिंग ते लॻाए छॾिया आहिनि, अव्हां खे ॾिसी रहंदुसि। मीरापुर खास से सुमार समय जो की रिपोर्ट के मुताबिक इंचार्ज CIA पुलिस मीरापुर खास इनायत अली सरदारी की सरबराही में इंचार्ज DIB दानिश भट्टी SHO गरीबाबाद अब्दुल मजीद ग्रगेज के हमरा उमरकोट रोड पर वाक़ गोडान पर कामयाब कार्रवाई। बड़ी तादाद में मैनपुरी के चूरे के कट्टे, पाकिस्तानी पत्ती, छालिया समेत भारी तादाद में मुनशियात बरामद। बदना में समाना मुनशियात फरोश अमीर बख्श जरदारी गिरफ्तार। रिपोर्ट कर रहा है मीर फैज सुमरो तालका प्रेस क्लब ठुला जो जनरल सेक्रेटरी हफीज
अब्दुल हफीज सुमरो ऐं सीनियर सहाफ़ी ऐं सास जो अॻूणो सेक्रेटरी नफ़ीस सुमरो, फौजी उबैदुल्लाह ऐं मिस्त्री लियाकत अली सुमरो जो वालिद उस्ताद नसरुल्लाह सुमरो ड्रिखे बीमारी सबब इंतकाल करे वियो। ताज़ियत लाइ सियासी और समाजी अॻवाननि, उस्ताद बिरादरी, मुख़्तलिफ़ बिरादरीअ जे मौज़ू शख़्सियतुनि, शाइरनि, अदीबनि ऐं सहाफ़ियुनि, शहरियुनि मीर फ़हद खान खोसो, मीर शहाबुद्दीन खान खोसो, महबूब अली खान खोसो सुमरो, रईस खादिम हुसैन सुमरो, डॉक्टर एजी अंसारी, हाजी सरमत खान कुंडानी, उस्ताद अजीज अहमद अंसारी, उस्ताद गुलाम सरवर कुंडानी, फैज सुमरो, निसार अहमद कुंडानी, आरिफ करीम मुगल, निमाणो खान नूनारी, अकबर अली मर्री, उस्ताद गुलाम मोहम्मद सुमरो, उस्ताद अब्दुल सत्तार खोसो, मौलवी ताज मोहम्मद भट्टी, उस्ताद नजीबुल्लाह सुमरो, मोहम्मद रमजान नूनारी, खादिम अली बुरडो, शहीद अहमद शेख, गुल मोहम्मद सुमरो, हाफिज सेंदरो, उस्ताद गुलाम फरीद सुमरो, खैर मोहम्मद गोलो, अब्दुल वाहिद दायो, डॉक्टर एजाज अहमद अंसारी, उस्ताद मोहम्मद इसाक सुमरो बिन मरहूम जो फर्जंदन नफीस सुमरो, अब्दुल हफीज फौजी, उबैदुल्लाह मिस्त्री, लियाकत अली सुमरो जे घर पहुची संदसि वालिद जी वफ़ात ते गहरे दुख जो इज़हार करे पिण ताज़ियत कई ऐं मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ कई। अफसोसनाक खबर, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। स्पेशल ब्रांच मीरपुर खास के मेहनतकश पुलिस एहलकार मुर्तज़ा मुगल भाई का क़ज़ा इलाही से इंतकाल हो गया, जिसकी नमाज जनाजा आज शाम 5 बजे पुलिस लाइन ग्राउंड में अदा की जाएगी। अल्लाह ताला मुर्तज़ा मुगल भाई को जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए और लवाहिकीन को सब्र जमील अता फरमाए, आमीन। संजोरो खान रिपोर्ट कर रहा है। हैदर बख्चांग यूसी शाह मर्दा आबाताल के संजोरो जे जिला काउंसिल मेंबर रईस मोहम्मद हसन मरी साहब ऐं चेयरमैन यूसी शाह मर्दा आबाद फकीर रज़ा मोहम्मद महर साहब ऐं यूसी जनरल काउंसिलर अनवर अली ब्रोही साहब जे तरफ़ खां ॻोठ सिकंदराबाद में बरसातुनि खां पोइ मच्छरनि जो आसार सॼे सिंध जा वधियो ऐं ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव लाइ मच्छर मार स्प्रे करायो वियो। इंसाननि ऐं जानवरनि खे मच्छर जहिड़े असाब खां बचाव जा उपाउ वरिता विया। उन दौरान ॻोठ जे नेक मर्द फ़कीर मोहम्मद खान चांग, फ़कीर मुराद अली ख़ासकेली, फ़कीर नूर मोहम्मद ख़ासकेली, नज़र मोहम्मद मरी, जावेद मरी, अफसल मलिक ऐं ॿियनि में ख़ुशीअ जी लहर। रिपोर्ट आबिद कीरियो। आज पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग तालका दौड़ जिला शहीद बेनज़ीराबाद की तरफ से यूनियन काउंसिल इस्माइल खान के मुंतखब गोठों में मच्छर मार स्प्रे किया गया है। काजी अमन खान रिपोर्ट कर रहा है। साहिल लाखो काजी अमन जे गोठ बिलावल साहब के मां बरसाती पानी निकाल न थी सघियो। गोठ ॾांहुं वेंदड़ कचो रस्तो बरसाती पानी हेठ आयल हुजण सबब फौत थी वियल औरत जो जनाज़ो कंधे ते बरसाती पानी मां विचां कब्रिस्तान ताईं पहुचायो वियो। ॻोठाणनि आसिफ सानकी, मोहम्मद आजर साहब की, यासीन साहब की समेत ॿियनि ॻोठाणनि मूजिब ॻोठ जे चो तरफ़ बरसाती पानी बीठल हुजण तोड़े रस्ता लंघ बुॾल हुजण जे नतीजे में जनाज़ो कब्रिस्तान ताईं पहुचाइण लाइ बरसाती पानी मां खणी वञण ते मजबूर आहिनि। रोड पको रस्तो न हुजण सबब अहिड़ियूं हालतूं पैदा थियूं आहिनि। ताज़ो पयल बरसात जे पानी खे निकाल नाहे कयो वियो। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो की रिपोर्ट मुताबिक घोटकी रेलवे स्टेशन भरसा हथियारबंदन जी मोटरसाइकिल सवारन ते फायरिंग बजना कत्ल। बिन मोटरसाइकिलन ते सवार नामालूम 4 हथियारबंदन जी मोटरसाइकिल फोरसाइकिल ते सवार ते फायरिंग कई। फायरिंग में मोहम्मद इस्लाम कबूल और मोहम्मद बचल कबूल कत्ल थी विया। कत्ल थियल ॿिनि नौजवान जो तालुक खानपुर महर लग गोठ सूमर मोरीअ सां ॿुधाए पियो वञे। ॿई नौजवान खानपुर महर खां घोटकी अची रहिया हुआ त रेलवे स्टेशन लॻे रेलवे फाटक वटि हथियारबंदन फायरिंग करे नौजवाननि खे क़त्ल करे छॾियो। ॿिन्ही मक़तूलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। मीरपुर खास से सोमवार समय की रिपोर्ट के मुताबिक मुर्गी जमीन पर कीमतें आसमान पर। पोल्ट्री माफिया बेलगाम प्राइस कंट्रोल कमेटी बेबस मुर्गी के गोश्त की फी किलो कीमत 720 रुपए तक जा पहुंची। मीरपुर खास में पोल्ट्री माफिया बेलगाम जबकि जिला इंतजामिया खामोश तमाशाई बनी हुई है और प्राइस कंट्रोल कमेटी पोल्ट्री माफिया के सामने बेबस है। मुर्गी के गोश्त की कीमत में मुसलसल इजाफा जारी है। ईद कुर्बान के बाद मुर्गी का गोश्त 300 रुपए किलो में फरोख्त हो रहा था, जिसके बाद पोल्ट्री माफिया ने रोज बरोज मुर्गी के गोश्त में की कीमत में इजाफा करते रहे और अब मुर्गी का गोश्त 720 रुपए फी किलो तक जा पहुंचा है। मुर्गी के गोश्त की कीमतों को कंट्रोल करने के लिए इसलिए इंतजामिया खामोश तमाशाई का किरदार अदा कर रही है, जबकि प्राइस कंट्रोल कमेटी पोल्ट्री माफिया के सामने बेबस दिखाई देती है। शहरियों ने वजीर आला सिंध से मुतालबा किया कि पोल्ट्री माफिया को लगाम देकर मुर्गी के गोश्त में मनमाना इजाफे को रोका जाए और मुर्गी के गोश्त की कीमतों पर कंट्रोल पाकर उसे सस्ता किया जाए ताकि आम आदमी मुर्गी का गोश्त खरीद सके।
नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदड़ त कोट गुलाम मोहम्मद खान रिपोर्ट कर रहा है सोमवार समय जो वाबड़ा जी नाइगी जे करे हिकु गरीब लबारी जा 3 उठ ज़मीन ते किरियल तार मां करंट लॻण सबबि मरी विया। हीउ वाक़ियो दीवाल मां ॻोठ रोड़ा पंजाबी ॾांहुं वेंदड़ बिजली लाइन जे तार किरण सबबि वाक़ियो थियो आहे, जॾहिं त वाबड़ा अमलो अञा ताईं नाहे पहुतो। मीरपुर खास से खबर शामिल करते हैं हमारे ब्यूरो रिपोर्टर सुमार समेजो की रिपोर्ट के मुताबिक मीरपुर खास तालका सिंधरी नजद जमड़ाऊ मोरी के करीब जमड़ाऊ में हीरो वलद विश्राम कोल्ही उम्र 20 से 25 साल के लगभग है, जो कि गोठ काटड़ी स्टाफ जमड़ाऊ में नहाते हुए डूब गया, जिसको रेस्क्यू टीम के गोताखोरों की मदद से बॉडी को तलाश किया जा रहा है। संजोरो खां रिपोर्ट कर रहा है हैदर बख्चांग। संजोरो शहर के वार्ड नंबर 4 जे रहवासी अब्दुल खालिक जट जी अयादत करण लाइ वयासो। संदस तबियत में सुधारो घट है ऐं इंसाफ़ लाइ वाजाए पियो। अल्लाह पाक गरीब जो इंसाफ़ कंदो। संदस अयादत कंदड़ फ़कीर हैदर बख्चांग, फ़कीर खान मोहम्मद काशाई, मुहर्रम खास खेली, जावेद काशाई ऐं कामरेड ठारू मल अयादत कई ऐं तसली ॾिनी। मीरपुर खास का रिपोर्ट कर रहे सोमवार समय जो सिंध जे नौजवान मेहनती वजीर सियाहत सकाफत सईद जुल्फकार अली शाह पारां मुर्शिद लतीफ़ जे सालियाने उस जे मौके ते शाह लतीफ़ जी दरगाह ते रखियल सूफ़ियाणी राग जी महफ़िल में ऐवान सहाफ़त जे वफ़द जी शिरकत। चेयरमैन ज़िला काउंसिल मीरपुर खास नवाबज़ादा मीर अनवर अली खान टालपुर, SSP मीरपुर खास कैप्टन रिटायर्ड असद अली सां गॾु मीरपुर खास सां तालुक़ रखंदड़ सियासी समाजी अॻुवाननि शिरकत कई। उन मौके ते सिंध काबीना जे वज़ीरनि मुख़्तलिफ़ महकमनि जे सेक्रेटरियुनि पिणु शिरकत कई।